पाकिस्तानी उस्ताद रिफत आरिफ ग्लोबल टीचर एवार्ड माणे वरितो आहे। पाकिस्तानी उस्ताद रिफत आरिफ उर्फ सिस्टर ज़ीफ की वारकी फाउंडेशन तरफां यूनेस्को के ताउन सां संदसि तालीम लाइ कयल ख़िदमतनि ऐं बेसहारा ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियण ते ग्लोबल टीचर एवार्ड सां नवाज़ियो वियो आहे। फ्रांस जे शहर पेरिस में यूनेस्को जे हेड क्वार्टर में तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते समाजी तंज़ीम चयो त रिफत आरिफ जॾहिं स्कूल क़ाइमु कयो त पंहिंजे स्कूल के फंड ॾियण लाइ ॾींहं में 8 कलाक कमु कंदी हुई ऐं उन बाद 4 कलाक पंहिंजे स्कूल में शागिर्दनि खे तालीम ॾींदी हुई। हाणे इहो स्कूल हिकु बहितरीन बिल्डिंग में तब्दील थी वियो आहे जिथे 200 खां वधीक ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां पिण रिफत आरिफ खे एवार्ड माणण ते मुबारकूं ॾिनियूं वियूं आहिनि। रिफत आरिफ पंहिंजे शहर गुजरावाला में घर अॻियां 1997 में स्कूल क़ाइमु कयो हो जिथे फी न ॾींदड़ शागिर्दनि खे मुफ़्त तालीम ॾींदी हुई।